शुरू ही न था मां तव्हांजे करे कुर्सी छॾी आहे न त इमरान खान ते सॼो मुल्क थो कलानत थो करे त बि कुर्सी न थी अब लाउड खे टाइट कर अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ल इंसान व अल्लमहुल बयान वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल इंस वल जान अम्मा बाद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम उतल मा उहिय इलैका मिनल किताबि व अक़िमिस सलाह इन्नस सलाता तन्हा अनिल फहशाइ वल मुनकर व लज़िक्रुल्लाहि अकबर वल्लाहु यअलम मा तस्नऊन सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम ज़य्यिनू मजालिसकुम बिल कुरान व क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम तबर्रकतु बिल कुरान फ़इन्नहु कलामुल्लाह व ख़रज मिन्हु व क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम अदिबू औलादकुम अला सलासत खिसाल हुब्बि नबीकुम व हुब्बि अहलि बैतिही व तिलावतिल कुरान व क़ाल अल्लाहु तआला फी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी बाआवाज़ बुलंद मदनी सरकार ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला इस्म मुहम्मदिन जिस्म मुहम्मदिन रूह मुहम्मदिन बलद मुहम्मदिन। सब जो सुभान मोहम्मद जा आशिक़ ॾाढा जो नंढा न वॾा नंढनि ते त काशे दीन जी फर्ज़ी कोन्हे ता सॼो ॿार नंढनि भक्तो घणो वॾा खाइनि सुभान अल्लाह नंढा चओ वॾा ॾाढा जो सुभान मोहम्मद जा आशिक़ ज़ोर सां मस लॉकडाउन ख़त्म थियो आहे शाबस साईं फारूक खे मेहनत सां हिम्मत सां जज्बे सां जलसो एको साउंड आलिमा कना तो शामियाना वरी तव्हां लाइ भक्त बि कयो अथई असां पिनी बि तव्हांजी पूरी कंदासीं भले भेण ॾियो छा त ख़ल्क़ आई आहे अल्लाह हे वरी पोइ केतिरा ॾिसनि मूं ते एतबार कोन्हे मां त सवेल पहुतो आहियां वरी साईं जावेद रहमान ॾे दुआ लाइ वियो हुउसि पर मां बात सुभाणे ॿी बात सुभाणे हिक जी जो ज़बान कयो त पठान वांगुरु लथा न जे खान का ज़बान एक होता है माशाअल्लाह हिन वीचारनि जो बि इहो इरादो हो त ॿाहिरि हिक खां पोइ जमात ईंदी कम जो टाइम आहे कम जो पियो छिलिजे बाठियूं पियूं वढिजनि खणजनि वरी कणिक छटिजे तव्हां बि त वैल में आहियो पर शाबस अथव वरी बि दीन ॿुधण आया ॾाढा थियो आशिक़ रसूल ज़ोर सां सरमदन उम्मतन मुद्दतन जिद्दतन गिद्दतन मक्कतन मदीना मदीने वाले जा आशिक़ ॾाढा जो आशिक़ रसूल ज़ोर सां हुआ सरमद सुम्मा सइदा सुम्मा रजा इला समा इला अव्वल वस्सानिया वस्सालिसा वर्राबिआ वल्खामिसा वस्सादिसा वस्साबिआ इला सिदरतिल मुंतहा फयक़ूलु अल्लाहु तआला तक़द्दम या रसूल अल्लाह आशिक़ रसूल ॾाढा जो मोहम्मद जा दीवाना बैयत विरोध करे जा बैयत 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 तक़द्दम या रसूल अल्लाह तक़द्दम या रसूल अल्लाह तक़द्दम या रसूल अल्लाह कमा सल्लैत अला इब्राहीम मिटाई जो जे अवल ना वला जो अवल ना है कलमे में पहलो नंबर आज़ान में पहलो नंबर तकबीर में पहलो नंबर नमाज में पहलो नंबर कब्र के पुछाने में पहलो नंबर हलवो खाई नंबर न मटाए कटड़ू पहलो नंबर रब जो आ मिटाई जो जे अवल ना वला जो हिए मंज हंडा पाए बांदगी में दो हदमर बख्शा कावड़ गुस्से कूड़ खा पंहिंजी जान बचाओ इश्क अरबिया जाम सा रखी नीयो निभा मिठो नाम मोहम्मद जो रग रग मंज रचा ॾाढा नथा चओ
बिठाई तो जे चंद्र चोरी रात जाओ तू सह सह करी सिंगार पर पहुंची न पिरिय के तोड़े हीला करी हजार बिटाई केड़ो आज के रसूला चोड़िया जे चंद्र के तो जे केड़ा भी मेकअप करी पर मोहम्मद जो मुकाबलो न कर बिटाई तो जे चंद्र चमाए सच जे कावड़ जे न त सच चमा सच दुखियो आ मुखे त को सच चे ना सू त चीरिया सच दुखियो आ मुलन के त सच चो रमजान में पुलिस सारा गाड़ियों चेक कंदा आहिनि असां मुला रमज़ान में मानियूं चेक कंदा छांदो थे वांगण रखी थे छांदो थे भिंडियूं रखी थे छांदो थे मच्छी वांगण वासवाण खान मच्छी तूं खा तुंहिंजे पीउ जी बाची पर सच केरु चए बिठाई हुजे चंद्र चमाए सच जे मच्छी मूर न भाई कॾहिं उभरी सनड़ो कॾहिं एॾो सनड़ो जो मुलनि खां बि नथो लॻे ई तरह त असां दूरबीनी हणी ॻोल्हींदा हुआसीं पर असांजो मुलो जेको चंड ॻोल्हींदो आहे न हुनजी उमिरि आहे 59 साल घणा 59 माना पोड़ो पोड़े खां पंहिंजी जुती लभे थी जो पहिरीं जो चंड मिले ई मुल्क आहे असांजो ऊंधो मुंहिंजो वस पुॼे न हिनखे लाइ न अतीक खे चेयरमैन खे मुंहिंजे जी नज़र त सही हुजे इन 59 वारे खे त 4 ॾींहं जो चंड बि कोन ॾिसंदो चंड चमाए सच जे मच्छी मूर न भाई कॾहिं उभरी सनड़ो कॾहिं उभरी गच जे मुंह में भरई मच पर तो में नाए पेशानी पिरी हाणे जेको बैत थो पढ़ा न इहो भेटाई सफ़ा महबूब जे मीलाद थी चयो सुभान अल्लाह जो त पोइ ॿुधायां न यार कुझु त आसमाननि जो भतो हलाल कयो ॾाढा ज़ोर सां मोहम्मद जा आशिक़ भई त बुलंद करे जाओ भई त हाय बेटा ई छा थो चए लतीफ़ थो चए खणी नेन खुमार मां जा कयाई नाज़ नज़र ॿार जो ॼमंदो आहे न ओचितो अखि खोलींदो आहे बेटाई थो चए जे जो महबूबनि जी मीलाद थी विलादत थी साईं जो नूरानी अखियूं मुबारक जो खोलियूं त सिज त शर्मिसार पर चंड खे बि लिकण जी जाइ न पई छोकरा तूं वे भला बम बदल थई छा 35 रुपए जी जुती उहा बि गॾु खयूं थो अहिड़ी ख़लक यार मां न ॾिठी आहे ॾींहं जो अल्लाह हिकु त सेल्फिन वारनि अधु त मूंखे अंधो करे छॾियो बेटा ई छा थो चए मां 2 बजे ते मूंखे बि इलाही परे वञिणो आहे इलाही ओ जेकम बात खां बि हेठि डेरो अल्लाह यार छा कयूं वासवाणनि सां भाई पीअ राति बि तव्हांजे पाड़े में जलसो नूर हसन मां न पहुची सघियो छा कयां दुआ कयो मुराद अली शाह मरे त इहो जहाज़ माटी रात मां सीता खैरपुर नाचन जान हिकिड़ो ऐसे छो हुनजे पुट जी शादी उन मूंखे चयोसीं जेका तारीख़ वणई तूं ॾे मां पंहिंजे पुट जे शादीअ में तुंहिंजो वाइस कराईंदुसि यार ॾाढा नथा चओ सुभाणे अलाह ज़ोर सां पोइ मां हुनखे चयो त भला मगरिब ते मूंखे वारो ॾे त मां वरी ख़ासि केलनि में बि वञी पहुचां त वरी वासवाणनि जे बि वेझो थियां पधक कयां मूंखे टोपी लाहे पेरनि ते रखी मूंखे जे मुंहिंजो जलसो हराम कर मुंहिंजा महिमान आया आहिनि कराची हैदराबाद ॿाहूं थो ॿधाए तूं बाइस पछ अदा ठहियो हज़ार फिटा कया ते वेठा ख़ासि करे उहे गारियूं ॾींदा के गारियूं ॾींदा के दुआ कंदा मुलो मिड़ई पियो हलंदो बेटाई छा थो चए खणी नेन खुमार मां जा कयाई नाज़ नज़र सूरज शाखूं झकियूं कयूं कुमाऊं कमर तारा कतियूं ताइब थिया देखी दे दिल भर बेटाई आ बेटाई तारा कतियूं ताइब थिया हे बेटाई जो चे सॼी दुनिया गस ॻोल्हींदी के चंड मां के सिज मां के तारनि मां के कतनि मां मिठो मोहम्मद जाओ त सॼी हुस्न जी दुनिया खे चुप कराए ॾाढा नथा चओ ज़ोर सां
तारा कत्यूं ताहिब थे आओ देखी दे तकबीर आगे तख्ते खत्म नबूवत तकबीर तारा कत्यूं ताहिब थे आओ देखी दे दिल भर पर झको थियो जोहर जान बजे त जमाल से अल्हम्दुलिल्लाह इंतहाई लंबो चौड़ो सफर करे साईं मोहम्मद उमर साहब जा साहिबजादा भाऊ फारूक अहमद साहब जी दावत थे भाऊ अतीकुर रहमान साहब जी दावत थे पीर सादिक स्टाफ वाले मदरसे में सालाना इज्तिमा में शिरकत जो मौक़ो मिलो आहे अल्लाह खां दुआ है त अल्लाह ताला पीर सादिक के दीन सां आबाद करे दीन सही सी पे के चाहे पियो हाने पीर सादिक तरक्की बस कर त बेल चा न ठोक्या पीर सादिक तरक्की कंदो मोहम्मद जे दीन सां ॾाढा नथा जो सुभान अल्लाह ज़ोर सां पहिरियों त वरी मां तव्हां सभिनी खे मुबारक थो ॾियां जो तव्हां ॾींहं जो जलसो ॿुधण आया आहियो न त ॾींहं जो जलसो ॿुधणु ॾुखियो आहे राति जो सफ़ा सवलो आहे राति जो रुगो ज़ाल खां मोकल वठणी आहे बसि मायूं कहिड़ो परू चांडियूं छा कंदियूं असां ॿ ॾींहं ॾेढी वांगुरु ट्रां ट्रां करे वेही पर ॾींहं जो त साईं बाछियूं बि वढिजनि पियूं ऐं उहे ढोलणियूं बि आहिनि वरी ट्रैक्टर वारे खे फ़ोन कई आहे बसि नवंबर हथनि मां थो वञे कड़क बि छटणी आहे सभु कम छॾे अॼु मोहम्मद जो ज़िक्र ॿुधण आया ॾाढा नथा चओ ज़ोर सां भिटाई तो चे सभई सुभान जे कर हवाले कम्मा दुकान भी अल्लाह के हवाले घर भी अल्लाह के हवाले बनी भी अल्लाह के हवाले बच्चा भी अल्लाह के हवाले वौन भी अल्लाह के हवाले कणक भी अल्लाह के हवाले असां भी आयूं अल्लाह के हवाले राजा न था चो भिटाई तो चे सभई सुभान जे कर हवाले कम्मा तहकीक तस्लीम में लाहे हम वहम को कादर साड़ू करम सब हासिल करे आज आशकन के कम छा कंदो मींह छा कंदो सी छा विचाई छा थो जे सामान गिड़े सब हका चे तो नारे में त सब व्यंजन का जनवरी में लहे त खबर पए तहां भी सियारे में घट व्यंजन आयो सिया ॾाढो सिया त पोइ राति छो थिए नापाक थी न ज़मीन ते पेर न रखो कुरान में रब थो चए ॿिनि माण्हुनि सां मुंहिंजो ॾाढो प्यार आहे कुरान पढ़ा सुभान अल्लाह जो तो कुरान पढ़ा ज़ोर सां कुरान थो चए ॿिनि माण्हुनि सां इन अल्लाह युहिब्बु तव्वाबीन हिकु तौबा करण वारे सां अल्लाह जो ॾाढो प्यार तौबा भी सच्ची तहां वारी न कसो थींदो न तौबा कबी तौबा कम सागन हिकिड़ो हथु नक ते ॿियो ग़रीब जे मुंडीअ में निपूड़ेसि इहा कूड़ी तौबा ॿ नंबर तौबा थो करे भिटाई जो चे पाए पांदुगीचीअ में अङण जे अचनि तौबा जा 4 फ़ाइदा वॾा क़ुरान में लिखियल आहिनि 4 फ़ाइदा फकुल्तु अस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ्फारा सोना चवे तौबा कंदा तमारा रब टोटल गुनाह माफ कर दूंगा तौबा जो पहिरो फायदो टोटल गुनाह माफ युरसिल समा अलैकुम मिदरारा बरकतुन वारा मींह वसाईंदो ॿियो फ़ाइदो वयुमदिदुकुम बि अमवाल माल में बरकत रब सोचे गुनाह मां हथ कढ माल में बरकत ॾिया गुनाह बि कयां बरकत बि अचे आइसक्रीम बि खावां ज़ुकाम बि छॾे कोन थींदो आइसक्रीम खाई ते नकु वहंदो गुनाह कंदे बेबरकती थींदी कुरान जो नुस्खो रब छातो चए तौबा कंदो न वयुमदिदुकुम बि अमवाल माल में बरकत 29 बार सूरह नूह तो पढ़ा वबनीना रुगो पुट ॾींदो बाबू न्याणियूं त वणनि वई न थियूं
पुट तो जमे छठियूं देगियूं मींह जे छीणे जेड़ा केक धी थी जमे जेटा जो बूथ खराब लठ कयो ज़ाल थे ज़ीपट रुगो धीअर दी ॼणे एड़ो मुर्स माण्हू आहे पुट तूं ॼण भला रे नवड़ंदा कयो ज़ालुनि सां मां ॿाहूं थो ॿधां नवड़ंदा असां मुर्स माण्हू ज़ालुनि जे हुन वीचारे घर छॾियो भाइर छॾियईं भेनर छॾियईं पीउ छॾियईं माउ छॾियईं जंहिं घर ॼाई उहो घर छॾियईं जंहिं घर जे अङण ते 18 साल रांदियूं कयईं सभु कुझु छॾे तुंहिंजे पोयां आई उनखे धक थो हणे अहिड़ो मुर्स माण्हू आहे न कंहिं वासवाणे सां हथु गॾु नासिंद अची रही हुज़ूर तो फरमाए वले नफ्स का अलैका वले ज़ौज का अलैका जान जो भी हक थव ज़ाल जो भी हक थव हुज़ूर शाह फरमा अना खैरुकुम व खैरुकुम ले अहले हुज़ूर तो फरमा तामे भलो दाढ़ी पटके वालो थोरो ही तामे भलो हुआ जेको घर बातन सां भलो हले ओॾे त तहजद पढ़ंदो आहे मस्जिद में त राम भट पिया पवनि घर तो पहुचे जहिड़ो इज़राइल जो भाउ तमें भलो हुआ जेको पंहिंजे घर भातनि सां नबी तो चए हदीस पढ़ी तम हे वरी लही कंदो मां घर वेंदो आहियां चुप चुप थी वेंदी तूं आहीं इज़राइल जो भाउ केरु ॻाल्हाए तुंहिंजे घर अचो त घर जा भाती थी अचो तूं एस एच ओ आहे न थाणे ते आहे SP आहे न पंहिंजे ऑफिस में आहे मोहतमा न मदरसे में आहे शेखुल हदीस आहे न पंहिंजे घर तूं पंहिंजे घर जो भाती आहे मां शादी पर मां मानी पचाईंदी हुअमि नबी साईं काठियूं वेझूं करे असां कॾहिं घर जो कमु कयो आहे पीर सादिक वञे थो हा भिंडियूं त वठी वञो मूंखे लॼ थी थिए फाटण महिल लॼ कान थी थिए घर जी भाॼी वठंदी हिनखे लॼ थी अमा फातिमा थी फरमाए नबी से घर ईंदा न ईअं हूंदा कि घर जा भाती कमल इमाम हसन हुसैन खे खणंदा कमल कुलनि ते खणंदा कमल चुमियूं ॾींदा अमा थी फरमाए मुंहिंजे कमरे में तॾो विछायो हो नबी से यहाँ आया इमाम हसन हुसैन चुमड़ी पिया संजन उन्हनि खे पुठनि ते विहारे हीअं पंहिंजे हथनि ते चोधारी कमरे में फिरी आया वरी झोलीअ में विहारे चुमियूं ॾेई फरमायूं हसन हुसैन मुबारक त तव्हांजी उछड़ी ॾाढी भली आहे अरे तकबीर शाने मुस्तफा अरे तकबीर असां घरू जिंदगी त नबी साईं जी ॿुधायो ई कोन था त हुज़ूर घर में कीअं हूंदा तॾहिं त मुंहिंजे मौला अलीअ खां पुछो अली तव्हां मुस्लमान घणो टाइम इबादत कंदा आहियो 4 कलाक 5 कलाक 6 कलाक मौला अलीअ जो जवाबु पोइ ॾींदुसि पहिरियों ॾाढा चओ अली अली आहे ॾाढा नथा चओ यार ज़ोर सां मौला अलीअ जा मुरीद ॿई हथ बुलंद करे चओ मां ॾिसां पोइ कटड़ू तकबीर नारे तकबीर शाने अली मुर्तज़ा नारे तकबीर हल्का काॾों आंदी थी कसम थी खुदा अल्लाह पीर सादिक मदरसे जी वॾी कुर्बानी अथव वॾो फैज़ अथव खुदा जो कसम हाँ मां उमरकोट खां हेठि वियुसि मेंदरे जो पा उते हिकिड़ो हाफ़िज़ पढ़ाए मुंहिंजो काथे पढ़ी आयो आहे जे पीर सादिक मदरसे में पढ़ी आयो इंडिया जे बॉर्डर ते हिन मदरसे जो फैज़ पहुतल आहे वारे मां साईं मोहम्मद उमर अल्लाह तुंहिंजी उमिरि में बरकत हिते बि मदरसो वरी ॻोठ बि मदरसो अञा तो आखियो त बाईपास नवसरे ते को प्लाट मिलेसि हिते बि खोली न हा मां तो नडी साईं उमर खे चयो मुंहिंजो सभु पुट दीन सां लॻाई साईं रोई पियो अखियुनि मां ॻोड़ा चवंदा दीन जा बुखा ॾींदा तर बुख कोन औलाद लाइ इहो जज़्बो हुजे न ॻाइणा बुख नथा मरनि असां बुख मरंदासीं लंगो जेको दोल थो वॼाए उनखे बि यकीन आहे त मां दोल वॼाईंदुमि त 5 रुपया मिलंदा असांखे दीन में एतिरो बि यकीन आहे मां ॿाहूं थो ॿधां पंहिंजे बच्चनि थे राम के दीन पढ़ायो दीन जे सदके खुदा जो कसम रब ॾुखिया ॾींहं
मुझे मौला अली का पूछो, अली अली ता मुसलमान घणो टाइम इबादत कंदा आहियो, 4 कलाक 5 कलाक 6 कलाक। मुझे मौला अली जो जवाब पूछो कि मुसलमान जी 24 कलाक जिंदगी इबादत पर राजा नथा जो जोर सा जी 24 कलाक अली को निंड कोन कंदा आहियो, शादी कोन कंदा आहियो, पानी कोन पींदा आहियो। हज़रत अली फरमायो सब कम कंदा आहियूं पर कंदा आहियूं मुझे मोहम्मद जे तरीक़े ते। जोर सा हाणे मांखे चक्कर में हिकिड़े हमरा चयो न करबला ॿुधा, मुंहिंजे टाइम कोन्हे, मां मसरूफ़ आहियां, जलसा इलाही। 2 लफ़्ज़नि में करबला ॿुधाए। चई बेटा तूं अजीब मौलवी आहीं, 2 लफ़्ज़नि में करबला। मुंहिंजो हा चई ॿुधा, मुंहिंजो करबला मां 2 सबक़ वॾा मिलिया। कहिड़ा? हिकु सैयदन सजदो न छॾियो। यार ॾाढा नथा चओ। जोर सां हाय करबला जो पहिरियों सबक़ सैयदन सजदो न छॾियो। ॿियो सबक़ बीबिन पर्दो न छॾियो। ॿियो मुलो 4 कलाक मथो हणे असदुल्लाह हैदरी 2 लफ़्ज़नि में करबला ॿुधाए। करबला जो पहिरियों सबक़ अली अस्कर कुर्बान, अली अख्तर कुर्बान, घोट कासिम कुर्बान, अब्बास जा बालू करजी विया, 72 साथी कुटा पिया। चेतो शमरा मांखे बच्चा प्यारा नान, हुसैन खे रब जी नमाज़ पिया। क्या जलवा करबला में दिखाया हुसैन ने, सजदे में जाके सिर कटाया हुसैन। नजर बसरता असा मौलवी भी कुरान पढ़ूंगा पर चौंदा इश्तिहार छपायो, शामियाना हणो, कनातूं हणो, स्टेज ठाहियो, देगियूं लाहियो। कुरान असां भी पढ़ूंदा पर इंतज़ाम थे। पर अली जे औलाद कीअं कुरान पढ़ियो, नेज़े पे सर था, ज़ुबान पर थी आयतें कुरान सुनाया हुसैन। नाने के दीन पर हर चीज वारिदी, कुछ भी ना अपने पास बचाया हुसैन ने। खुद को तो एक बूंद पानी न मिल सका, करबला को खून पिलाया हुसैन। हाणे अचो त भला कुझु मीलाद ॿुधायां, छो त मीलाद जो ताज़ो महीनो गुज़रियो हो, रबियुल अव्वल हो, ये रबियुल सानी आहे। हिन ते बि मीलाद जो सेक चढ़ियल आहे। सेक चढ़ंदो आहे न सिम जो, कोन आसमाना विड़ी पर सारियूं न काइजा, मुंहिंजी बनी सिम थींदी काहे पंहिंजी बनीअ में तो तूं पोड़ा छाते फूकियो यार, सिम थींदी मुंहिंजी बनी ख़राब थींदी। हिन महीने ते रबीउल अव्वल जो सेक आहे, वो रबीउल अव्वल हो ए रबीउल सानी आहे। ॾाढा नथा चओ। अल्लाह हुजूर जी हर अदा निराली आहे, ख़ुदा जो कसम हर अदा। मुलो निंड करे न वज़ू चट, नबी निंड करे वज़ू बरकरार। ॾाढा नथा चओ। सुभान जोर सां बुलंद आवाज़ सां हज़रत बिलाल साईं जो करना मां अज़ान ॾिनी, साईं जन आया आइली पिया, अखि लॻी वई, निंड बची वई, मां कदमनि खे चुमी ॾेई चयो अस्सलातु हाज़िरुन या रसूल अल्लाह। साईं नमाज़ जो टाइम थी वियो आहे। साईं जन उथिया, सिधा मुसले ते नमाज़ पढ़ायूं, सलाम मरायूं। मूं चयो साईं तव्हां निंड पिया आहियो, वज़ू कोन कयो। पाण फरमाए बिलाल तव्हांजी निंड ॿी आहे, मोहम्मद जी निंड ॿी आहे। ॾाढा नथा चओ। आज के रसूल या रसूल तव्हांजी निंड कहिड़ी आहे? फरमाए तनाम आहे ना जा भला यनाम कल्बी, मुझो अखियूं निंड कंदियूं आहिनि, दिल रब जो ज़िक्र कंदी आहे। जंहिंजी दिल सुजाग हुजे हुनजो वज़ू न बच। मिठाई छा थो चए? मिठाई थो चए तन तस्बीह, मन मणियो, दिल दंबूरो चन। हाय लतीफ़ा तन तस्बीह। मिठाईअ खे न मुल्ला था सम्झनि न मवाली था सम्झनि। मिठाई छा थो चए? तन तस्बीह, सॼो जिस्म तस्बीह। अखियूं उहो ॾिसे जेको रब चयो, कन उहो ॿुधे जेको रब चयो, हथ उहो पकड़े जेको रब चयो, पेर ओॾे हले जेको रब चयो, वात उहो खाए जेको रब चयो, दिलि उहो सोचे जेको रब चयो। तव्हां त ॿुध सैयद जी आहे, पीर सादिक वारा
सैयद हो जे तन तस्बीर मन मणियो दिल दमूरो जन तंदू जे तल बजू वहदत सुर वजन दादा छू न था जाओ जोर सा जेके उससे दुखी थी लगे तो थोड़ा आके सुनिए केड़ो वॾो इंतज़ाम कयो आहे वीचारे पर वछ कुॾंदी आहे किले जे ज़ोर ते तव्हां चंदो ॾींदो त असां शामियाना गेट ताईं हणंदासीं न तव्हांजे खीसे में जहिड़ो नांग वेठो शाबस नथा ॾियनि किरोड़ मुबारकूं ॾियनि ताज़ो लॉकडाउन ख़तमु थियो आहे वरी फुटीअ जा बि कम मींहं लाहे छॾिया चऊं कुझु बि थिए पर मोहम्मद जे क़ुरान जो वाइस कराईंदासीं माता को फारूक खे चयो छो चढ़ियो आहे छा हेॾो ख़र्च चइसि असांजूं शादियूं बि इहे आहिनि त असांजा मेला बि इहे अल्लाह जज़्बो त ॾिस ख़ुदा जैसे असांजूं शादियूं बि इहे असांजा मेला बि इहे चार आलम अचनि नबीअ जा उम्मती अचनि दीन ॿुधनि रब राज़ी थिए असां कमायो सैयद हुजे तन तस्बीर मन मणियो दिल दबूरो जन तंदू जे तल बजू वहदत सुर वजन वहदहू ला शरीक लहू इहो राग रबुन सादकारा बुझाई जादो जे तो ज़बान सां त चओ रब अकेलो आहे पर तुंहिंजे रगुनि में जेको रक्त थो हले न इन कतरे कतरे मां आवाज़ अचे त रब अकेलो आहे से सुता मरसूअन निंद इबादत तू बीमार जे पेट में रहियो मां बि रहियो नबी साईं बि रहिया ॾींहं राति जो फर्क़ु असां मां जे पेट में ज़रे हेॾे पुस्तियूं जहिड़ो क्रिकेट बि थो खेॾो हराम जो माउ खे सुम्हणु ॾियो पर अम्मा जी फरमाए जंहिंमहिल हुज़ूर मुंहिंजे पेट में आया ओघराई जा त अतुर जी ख़ुशबू ॾाढा नथा चओ आज के रसूलनि खे करंट लॻणु खपे ज़ोर सां पत्थर ते कदम रखां पत्थर अटो बणिजे मां जबलनि में बकियूं चाढ़ियां पत्थरनि मां आवा बुशरा रखिया आमिना आमिना मुबारक तुंहिंजे पेट में अॻियनि जो सरदार पोयनि जो सरदार नूरनि जो सरदार आमिना इहो बच्चो ॼमई त नालो ई मोहम्मद रखिया ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह ज़ोर सां अल्लाह तूं बि जाओ आहे मां बि जाओ आहे नबी साईं बि जाओ आहे ॾींहं राति जो फ़र्क़ु असां पिया ॼमूं न मां नौशहरे दाख़िल हुई बाबू भैया त मथे केॾे जो अस्पताल जी दर ते रोए पियो ख़ुदा करे छोड़ो ख़ैर सां में पालो न खपाइणो पियो तूं ॼाए हिन पीर सादिकारा पिणे खे पिनण जहिड़ो करे पोइ आहीं पर मोहम्मद पियो ॼमे त नूर जो लाटो पियो अचे सुभाणे अलाह जो त मीलाद पढ़ां ज़ोर सां नथा चओ छा त ख़ल्क़ आई आहे गेट ये कादों आंदा था माण्हू कसम तो खुदा मां वासवाणनि जे तॾे खे मान ॾिया पिटाई जो जे तॾे ई वञिजे तिन जे जेके खिली खीका पाए भाकुर भाई पे जो वेझो वेहारे नकी कर बताओ मजी रुगो पानी डुबो प्यारे कातियूं कोहाड़ा की न की रुगो मोहब्बत सां था मार जेकी सच्ची दिल सां सारनि तिन खे जायूं ॾिजनि जीअं अल्लाह नबी सिंह जावा अम्मा जी फरमाए मां अहिड़े खीमे में पई आहियां जो मां वटि तेल कोन्हे जो ॾीओ बारियां ग़रीब आहे गुरबत जे करे पर नबी सिंह जावा एॾो नूर निकितो एॾो नूर एॾो नूर एॾो नूर सुभान अल्लाह जो रबो ॿुधायां ज़ोर सां मोहम्मद जा दीवाना बैयत बुलंद करे चओ बैयत अल्लाह मां भी संत बलोचिस्तान आयो आ पर हेड़ी खल्क मान ओ मुखे हिकिड़े स्टॉल वारे चयो चइसि जंहिंमहिल तव्हांजी तकीर थींदी आहे न पोइ असां सम्झी वेंदा मुंहिंजो कीअं चए पोइ असां वटि सभु माण्हू हलिया वेंदा आहिनि पोइ अहिड़ा मखियूं वेठा मारियो सब आलम कुरान पढ़ंदा आहिनि भलो चवंदा आहिनि हर कंहिंजो अंदाज़ आहे मुंहिंजो अंदाज़ पंहिंजो आहे
हाँ 7 नवंबर थे 7 नवंबर जी कहानी गुजरी 7 छंछर 8 आचर जी रात मूंखे खैरपुर के भरसां हिकिड़ी शादी में घुरायो मां ॻोठ जो नालो नथो वठां मथां वीचारा ॾुख न कनि मां उन ॻोठ में पहुतमि हिकिड़ो पोड़ो मूंसां मिलियो 60 साल जो मूंखे भाकुर पाए रोए पियो मां सम्झो को ताज़ो कसियो थियो त अलाए छो थो रोए पोइ जंहिंमहिल वेठो ॻोड़ा उघियईं मुंहिंजो चाचा छा मसइलो आहे चईंसि मां हिन ॻोठ जो आहियां फलाणो मुंहिंजो नालो आहे 60 साल मुंहिंजी उमिरि आहे असांजे ॻोठ में अॼु ताईं को आलिम वाइज़ करणु न आयो ही तो पहिरियों आलिम जो शादीअ में वाइज़ कयो केड़नि माण्हुनि खे असां पाण ॾे मुतवजो कयो आहे ख़ुदा जो कसम जेके ॻाइण जा शौक़ीन आहे रंडनि जा शौक़ीन आहे खदड़नि जा शौक़ीन आहे मेलनि जा शौक़ीन आहे असांजी अंदाज़ उन्हनि खे क़ुर जे वाइसनि में मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे जो माते मौलवी कावड़िया वेठो आहियां त तव्हांजो न ख़ुदा खे ॾिसो रुगो साड़ जी ऐनक न पाए कुछ कंहिंजूं चङायूं बि ॾिसनि वरी मूंखे चऊं 3 डिसंबर ते असांजे ॻोठ में शादी मां फारियो दुआ कयो त अल्लाह सभिनी जे महिनत खे पंहिंजे बारगाह में क़बूल करे हर माण्हू जी सोच पंहिंजी आहे पंहिंजी अंदाज़ सां सोच हिते मदरसो खोलियो आहे न उमर फारूक आहे तव्हां माण्हुनि जी चंदो था कनि पिननि था घर था हर माण्हूअ जी सोच आहे पर कोई इहो सोचींदो हूंदो यार क़ुर था पढ़ाइनि अलाह जे दीन जो कमु था नज़र जो फ़र्क़ु आहे न इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जी जुती झिजी पई मुंहिंजो टाइम आहे इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जी जुती झिजी पई पोइ हिकिड़े तालिब खे ॾिने ॿ रुपया बि ॾिनी चई वञी मोचीअ खां ॻंढाए तालिब खणी आयो मोचीअ खे चई त घणा वठंदी चई 2 रुपया चढ़े इमाम साहिब जी जुती आहे कुझु हया कर 1.5 रुपयो वठ ऐं तालिब ॾिठो 8 आना छॾे त खंडु बोगड़ो कयां तालिब गीदी कंदा आहिनि इनखे ख़र्ची ॾींदा कयो सॾे पीर सादिक हिसाब ते तालिब अचे न सॼे पुट 20 रुपया 10 रुपया 50 रुपया दुआ कयो वापसि उनखे ॿियो कुझु न चओ महसूस बि न करायोसि ग़रीब आहे न मां जॾहिं पढ़ंदो हुउमि न हाजी मोहम्मद सुलेमान नालो अबड़ो क़ुर लिखंदो हकीम बियो मूंखे रोज़ानो 3 पहिरीअ खां पोइ 8 आना ख़र्ची ॾींदो रोज़ाना हाली मुंहिंजो माइट बि कोन्हे अबड़ो ॻाल्हि मां अॼु जॾहिं बि दुआ कंदो आहियां न रोई हुनजो नालो वठो मूंखे छो ॾींदो अलाह जे रज़ा ख़ातिर बसि मुंहिंजो हुन सां को तालुक़ बि न ईअं तालिबनि जी ख़िदमत कयो ॾिसो मां ॿाहूं थो वधा इहे नबीअ जा महिमान थियो प्रोटोकॉल केॾो वॾो आहे क़ुर जे तालिब जो प्रोटोकॉल ख़ुदा जो कसम अहिड़ो प्रोटोकॉल मुराद अली शाह जो न आहे इमरान कुते जो न आहे जेको मदरसे जे तालिब जो प्रोटोकॉल आहे हुज़ूर थो फरमाए मदरसे जो तालिब घरों निकिरंदो आहे न इन जे पेर ॾिठो रब जा मलाइक पंहिंजा पर विछाईंदा नारे तकबीर शाने क़ुरान नारे तकबीर आहे कंहिंजो प्रोटोकॉल सदर हुजे या वज़ीर आज़म हुजे जे कदमनि में मलाइक पर विछाइनि इहो मदरसे जो तालिब भले भले तव्हां हुनखे कहिड़ी बि निगाह सां ॾिसो भले पेरनि में जुती न हुजे मथे में टोपी न हुजे पर मलाइक हिन जे कदमनि में पिया पोइ मोचीअ चयो कंहिंजी बि जुती हुजे मूंखे 2 रुपया खपे चवंदा वठ ॻंढाए आयो इमाम साहिबु संदुल ते वेठो संदुल तालिब चयो साईं नाराज़ न थियो त हिकिड़ी ॻाल्हि पुछां चई भले पुछ चई साईं शहर में तव्हांजी टके जी बि इज़त कान्हे वॾो तालिब न वॾा तालिब दादला हूंदा आहिनि मदरसे वारनि पोइ इमाम साहिबु फरमायो छो चइजे मोचीअ खे मिंथूं कयूं तव्हांजे नाले चयोमांसि आलिम आहे इमाम आहे 8 आना बि न छॾे इमाम साहिबु चयोसि इमाम साहिब जो चरियो त तूं आहे मोचियुनि खां आलिम जो शान पुछिबो आहे या त तूं आहे न मोची जेको जुतनि मां ॼाणे हुनखे आलिम जी कहिड़ी ख़बर आहे चरियो तूं आहे
वो इमाम साहब आलम भी वडो वरी वापारी भी वडो हाले वजो असांजे बुजुर्गन में ब वड्डा पैसे वाला बुजुर्ग रहिया हिकिड़ो अब्दुल्लाह बिन मुबारक ॿियो इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह दर्स ॾींदा न ख़र्च बि न वठंदा मानी बि न खाईंदा असां मोला चवंदा पहिरियों लिफ़ाफ़ो ॾियो त पोइ वाइज कनि तोखे थो मिसकाल हणो पोइ इमाम साहब हुनखे हिकिड़ो हीरो ॾिनो हीरो किरो चाहे हीरो बाज़ार में खणी वञ मोचीअ खां बि क़ीमत करा हजम खां बि करा होटल वारे खां बि करा सोनारे खां बि क़ीमत करा पर खपाए क्या ना मार्केट पुछिया आयो खणी मोचीअ खे जे वठनि घणे ॿ रुपया मणियूं त आहे ऐं हीरे खे मणियो ॼट जो पुटु त ॾिस न मोची आहे ॿ रुपया अॼा होटल वारे खणी वठंदे आहे घणे 2.5 रुपया ॾे त टंगिया मणियो कपिड़े वारे खणी वठंदे आहे 3 रुपया ॾे त टंगिया सोनारे ॾे खणी आयो सोना हुन ॾिसी मुला काॾो वांदो थी खपाईंदे हा घणा पैसा जे तूं ॿुधाए चई 2.5 करोड़ सोनारे छा चयोसि 2.5 करोड़ जे खपाइणो न आहे वापसि आयो इमाम साहब फरमाए कार ॿुधाए चइसि मोचीअ 2 रुपया चया होटल वारे 2.5 रुपया चया हज में 3 रुपया चया सोनारे 2.5 करोड़ चया इमाम साहब फरमाए ॾिस शइ साॻी आहे फ़र्क़ु अख में आहे मोचीअ पंहिंजे अख सां ॾिठुसि हज मां पंहिंजे अख सां ॾिठुसि होटल वारे पंहिंजे अख सां ॾिठुसि इन्हनि सुञातुसि कोन उन्हनि मणियो सम्झो सोनारे 2.5 करोड़ चयई न इन सुञाणे पोइ तोखे क़ीमत ॿुधाई आहे आलिम खे त आलिम सुञाणींदो न ॼट खे कहिड़ी ख़बर आहे असां मौलाना फज़ल रहमान ते कावड़िया वेठा आहियूं ॼट आहियूं न उनखे सुञातो सऊदीअ वारे इस्लामाबाद में काबे जो इमाम अब्दुल रहमान सुदैस मुलाकात थियसि मगरिब जी आज़ान अची वई मौलाना जो नमाज़ पढ़ाए चए न तव्हां पढ़ाए चए न तूं पढ़ चए न मौलाना खे बाह खां वठी मुसले ते बीहारे काबे जो इमाम पोयां बीठो मौलाना फज़ल रहमान नमाज़ पढ़ाई सलाम मराए उथी बि काबे जे इमाम ऐलान कयो कि असां काबे जा इमाम आहियूं पर काबे जे इमामनि जो इमाम मौलाना फज़ल रहमान तकबीर कायदे जमीयत हज़रत मौलाना फज़लुर रहमान कायदे जमीयत हज़रत मौलाना फज़लुर रहमान तकबीर हीरे के सोनारो सुञाणे आलिम के आलिम सुञाणे सुञाण वारी अख धारियो इमरान खान तो चे ना मैं फज़ल रहमान को सियासत से आउट कर दूंगा खयों बेलची जो बूथ रब चाजो रब चो थे कि वज़ीर आज़म करे बेथू कलानत जा मींह वसराईंदो मैं मौलाना फज़ल रहमान के पार्लियामेंट का बाहर कंदे तभी 11 पार्टी जो लीडर कंदोमांसि ॾाढा नता जो सुभान अल्लाह जोर सां भागत ॾिस मौलाना जा हेॾा मरियम नवाज़ वेठी आहे हेॾा बिलावल वेठो आहे विच में शींहं वेठो अॼु मरियम नवाज़ भी चए थी मुंहिंजो लीडर फज़ल रहमान आहे बिलावल भी चए थो मुंहिंजो लीडर अञा त हुण ॿधी अञा त बीह छोकिरो हिकिड़ो माउ खे अमा न कोठींदो चवंदो मूंखे लॼ थी थिए वजो जो शहर अची जो बूट ठोकियोंसि उतां खां वठी रामभट शुरू कयईं अम्मा अम्मा मानस चयो आहिनि किथे जिन तोखे अम्मा अम्मा सेखारियो आहे हुज़ूर जावा मां पंहिंजे मक़सद ते अचां सत जो सुवाह ज़ोर सां मज़ो नथा कयो यार पछाड़ीअ में बेवफ़ाई चङी कोन्हे ॾाढा बाक़ी मुंहिंजा 10 मिंट वञी बचा ॾाढा त जो सुवाह मोहम्मद जा आशिक़ बैत विरोध करे चओ बैत ऐं हिन निशिस्त जी दुआ बि मां कराईंदुसि हा पोइ निमाज़ थींदी पोइ भत थींदो
पो भाऊ तारिक जो बयान थी दो पर यो प्रोग्राम अती कारा बुधाइंदा मुझे पी जो जलसो अच्छा सजो प्रोग्राम मां बुधाइंदो हाँ हुजूर जाओ यमन सा नूर जी लाइट मिस्र ना यमन ना शाम वही छो इब्राहिम अलैहिस्सलाम जी कब्र उड़ेला हजरत इस्माइल जे हुजूर जे यमन सा नूर जी लाइट हणी रब इतलाउ दिनो सुने इब्राहिम जे कब्र थे त जे मोहम्मद हतो रोई दुआ कई वो मोहम्मद जो मक्के पाक में पढ़ हुजूर जाओ यमन सा सिर सजदे में असा के नमाज खां 104 डिग्री बुखार हाँ वर खोड़ जट सूफ़ी पैदा थियनि सूफ़ी अथव दीन में कीड़ो पियो शक पैदा कंदो अलाए जे कैसा राज़िया अलाए जे छा में राज़िया या सॼी तुंहिंजी धोखेबाज़िया कलमो पढ़ियो थी पोइ अलाए छो थो करे मूंखे बेल चोड़े ते जो नास थी विया कलमो पढ़ी अलाए कभी आ जट अल्लाह अबू जहल कई नबी से मेराज करे आया अबू जहल के बुधाई अबू जहल छा जो अल्लाह वियो अल्लाह कोन वियो है सिद्दीक के जब खबर पई ना कि सजी दुनिया कूड़ी आ मोहम्मद सच्चो जोना साहब बैयत बुलंद करो सिद्दीक के सलाम बैयत नारे सिद्दीक अकबर नारे सिद्दीक अकबर नारे तकबीर नमाज नमाज हाँ वरतन दा नियत साफ हो जे नमाज दाढ़ी ते थोड़ी नियत साफ छा था चन नियत नियत तो ये नियत साफ है ना पो काई चे छो पाती थे नियत साफ है बस माल तरिए पे हो जे ठीक छो छित्ता नमाज जरूरिया 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 हुजूर तो फरमाए मन अकामहा फकद अकाम दीन जे नमाज कायम कई न मोहम्मद जो सजो दीन कायम बेटे ना आलम पूछो वमन हदमहा फकद हदम दीन जे नमाज में हाथ तो कढियो सजो दीन फिर सादिक वारो नमाज जरूरी आ जरूरी आ जरूरी आ केतरी जरूरी आ दस्यावा कावड़ बो कौन कावड़ बो तो पीर सादिक कहते मुझे बनी आ छा उका कावड़ जो सच त चवाम कावड़ बो सो वासवाना हुई मुझा यार हैं मुझे घुराई जन मोलवन के कटी ना मुखे घुराई नमाज जरूरी आ केतरो जरूरी आ जेतरो कपड़न में कांच जरूरी आ गर्मी ॾाढी आ पटको लाए छॾियो अञा गर्मी तंग थी करे चौकी बिला अञा गर्मी न थी छॾे चोलो बिला अञा गर्मी तंग थी करे तो गंजीअ मां भत कढ पर केॾी बि गर्मी हुजे मिसकाल मां सम्झी वियो अञा त मां ब्रेक ते लत ॾिनी केॾी बि गर्मी हुजे कांच मां हथ न आहिनि कढणा केॾी बि सख़्ती हुजे नमाज मां हथ न आहिनि नमाज दीन जो बुनियाद हुजूर से जावा यमन सा सिर सजदे में असा यमन सा राम भट कनो सजो पीर सादिक मथे ते खणा नबी से जावा यमन सा सिर सजदे में आंगुर जो इशारो मथे छा पिया चवन ला तस्जुदो हाने सजा सिज जाना बाह जाना बुतन जाना पीरन फकीरन जाना झंडे सजदा उन रब जा कजो जे मां मोहम्मद के पैदा कया मिलाद जो पैगाम झंडी ना जुलूस में हलवे जी देग ना हाय फारूक के जलसे ते अचन वाला मिलाद जो पैगाम अचुतो के जमीयत वालो बुधाए पांजे हथन के जुल्म का बचाओ पेरन के नाफरमानी का बचाओ जिंदगी के बिदअत का बचाओ अख के बेहयाई का बचाओ पेट के हराम का बचाओ अकीदे के शिरक का बचाओ जमन का बची मरण ताई मोहम्मद जो गुलाम थी हौज कौसर के मोहम्मद तुझे इंतजार में है
जोर से मिलाद 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 मकसद मिलाद चोन तो ॿुधाए कटड़ू छो त मिलाद में हलवो आहे हाणे मां गुजारत बगिया त हलवो मुलनि खे छो थो वणे जो हलवे में हॾो कोन्हे हलवो नर में चप ते खे दॿ ॾेसि त पोस्ट ऑफिस में टपी वियो मकसद मिलाद ॿुधाओ जशन 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 मशीन छो नथो मल्हाए नबीअ जो प्रोग्राम छो नथो ॿुधाए साहब जशन मल्हाए सुने सिद्दीक़ जो या रसूल अल्लाह मूंखे इजाज़त ॾियो अॼु काबे में तो मोहम्मद जो मशीन ॿुधायो जशन न मशीन टे पैजे खां पोइ आयो काबे में सभु काफ़र ना दुकान बंदि करे कल छा चई अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह बस इहो तो हुजूर जो प्रोग्राम था रब आप अकेलो काफ़रनि खे पत्थर बिस्तर जेका शइ आई हयो बेहोश थी वियो घर खणी आया माइट जंहिंजो अखि पटियई छा थो चए कैफ़ा बीबी रसूल अल्लाह बाबा मुंहिंजो मिठो मोहम्मद जो कहिड़ो हाल आहे आशिक़ त इहे हा हे नबीअ जो आशिक़ न आहे हलवे जो आशिक़ हाणे त ज़ुल्म इहो आहे जो शादीअ में मायूं नचनि मेले में खदड़ा नचनि रबियुल अव्वल में मुल्ला था नचनि मुल्ला ॾाढ़ियूं पटका नबी उम्मत खे नचाइण आयो आहे अरे कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कर पीउ थो चए सोना सिद्दीक़ हेॾी मार मिली अथई अञा बि हुन नबीअ जी पुछा बी त भला तुंहिंजे नबीअ खे वठी अचां हे हे सिद्दीक़ जा लफ़्ज़ ॿुधां पीर सादिक़ वारा चए थो बाबा नबीअ खे घुराइबो कोन्हे मोहम्मद जे दर ते हाज़िरी घुराए ॾाढा नथा चओ सहाबा जा नौकर ॿई त बुरो करे चओ नारे तकबीर शाने सहाबा नारे तकबीर अल्लाह मां भी जलसा क्या पर हीअ ख़ल्क़ यार चढ़ी हेड़े साईं उमर अल्लाह तुंहिंजी उमिरि में बरकत खुदा जो नबीअ खे घुराइबो न आहे पट्टीदन जी गासलिटी आशिक़ के सिद्दीक़ जा सबक पढ़ा हलवे जी देग लाए खड़े हो जाओ नबी आ गया नबी कोने आयो हलवो आयो आ छितो नथी बेअदब गुस्ताख नबीअ खे तो पट्टीदन में घुराए तुंहिंजे दावत ते सूबेदार ईंदो सजी दुनिया नबी साईं जे दर ते आई सोनो सिद्दीक़ हुजूर जे दर सोनो फारूक हुजूर जे दर सोनो उस्मान हुजूर जे दर सोनो अली हुजूर जे बिलाल हबश छड़े आयो सुहैब रोम छड़े आयो सलमान फारिस छड़े आयो सवा लख साहबा मोहम्मद जे दर अञा को मल्लो नाराज न थे मैं हिकिड़ो जुमलो चवा जिब्रील अर्श छड़े मोहम्मद जे दर ते आयो आहे यार राजा नथा चओ सच्चा आशिक़ के रसूल भैया तो बुलंद करे जाओ भैया तो सजी दुनिया तपी तुझे अबू बकर तुझे रथ इलाही वही वियो तू हलण कहिड़ो कोन्हे कि बाबा ॿिए खे सॾु कर मूंखे टेक ॾेई वठी या मरवतियूं पिया वञनि रस्ते में पहुता त पीउ खे जे मुंहिंजो रथ इलाही वेही वियो आहे मथां मुंहिंजा 100 वरी रस्ते में पूरा थी वञनि बाबा मां मरी वञा न त बि मुंहिंजो लाश मोहम्मद जे दर ते करे अचे मुंहिंजो सोने नबीअ खे तकलीफ़ न ॾिजां हे आशिक़ त इहे हा ख़ुदा जो कसम जिन सब कुछ नबीअ जे मशीन ते कुर्बान हाणे जे नाराज़ न थियो त मां हिकिड़ो जुमिलो चवां नाराज़ कोन थींदो मञींदो बि साईं मुंहिंजी मञींदो मां तव्हांजो महिमान आहियां मुंहिंजी मञींदो मुंहिंजो अर्ज़ु हिकिड़ो इहो अथव त दुआ खां सवाइ न वञो हाणे वारी दुआ बि आख़िरी दुआ बि दुआ मज़ूरी आहे सब हथ खणो अल्लाहुम्मा लकल हम्दु कुल्लुहु व लकल शुक्र कुल्लुहु व अलैकल बलागु कुल्लुहु ला इलाहा इल्लल्लाहुल हलीमुल करीम सुब्हानल्लाहि रब्बिल अर्शिल अज़ीम
नसअलुका मूजिबात रहमतिक व अज़ाइम मग़फ़िरतिक व आतैत मिन कुल्लि बिर्रि व सलामत मिन कुल्लि इस्मिन अल्लाहुम्मा ला तदा लना ज़ंबन इल्ला गफ़रता व ला हम्मन इल्ला फ़रजता व ला मरीज़न इल्ला शफ़ीता व ला मय्यितन इल्ला रहिमता व ला दीनन इल्ला क़ज़ैता अल्लाहुम्मा नव्विर क़ुलूबना बिल कुरान व ज़य्यिन अख़लाक़ना बिल कुरान व नज्जिना मिनन नार बिल कुरान। ऐ अल्लाह कोरोना का पूरी इंसानियत की हिफाजत फरमा, उम्मत मुस्लिमा की हिफाजत फरमा, पूरी दुनिया जो लॉकडाउन ख़त्म फरमा, वरी काबतुल्लाह शरीफ के तवाफ़ सहाबा अल्लाह असांजे दीन जे दुश्मनन के जी साजिश कई जो तुझो काबो भी वैरान कयो अल्लाह एडी वडी यहूदन साजिश कई ऐ करीम रब वरी न काबतुल्लाह शरीफ के तवाफ सहाबात वरी मदीने में महबूब जी आशिकन जी रश अल्लाह मोहम्मदी बाग के क़यामत आबाद कुरान जो तवालु जारी पीर सादिक जिन मदरसे में बच्चा सुबह जो कुरान शाम जो कुरान रात जो कुरान सही उम्र बेचारे दीन में अच्छी दाढ़ी कई पांच बच्चन के दीन जो दाढ़ी बनाई दुनिया में मुतवज्जो न कई अल्लाह ऐ करीम रब सही उम्र के सेहत अता फरमा तंदुरुस्ती अता फरमा अल्लाह जो मुझे बच्चन के दीन नसीब करो असांजे बच्चन के दीन नसीब दुनिया तू पांजे दुश्मनन के भी दींदो अल्लाह असांजे दीन नसीब अल्लाहुम्मा रफ़अना अन्नल बला वल वबा वत ताउन वल फितन वल कोरोना अस्पतालन का बचा, कोर्टन का बचा, थानन को बचा, कबायली जेलन का बचा, फितनी फसाद को बचा। शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस थे पे 26 नवंबर मुझे मौला पूरी उम्मत के पूरे नौशहर ज़िले के अल्लाह नुमाया किरदार अदा करने की तौफीक अता। शहीद इस्लाम जैसा आशिक दीवाना हूँ जो सिर्फ सजदे में वियो जेको इस्लाम ते कुर्बान थी वियो अल्लाह डॉक्टर जी मुक़द्दस खून जे सदके असांखे माफ़ अल्लाह ने इज्तिमा के कामयाब फरमा राशिद नासिर तारिक जी हिफाजत कर सिर्फ तरिये ते रखियो बाबे वांगुर मैदान ते अल्लाह जो बाबो रत में विझी तो जो कसूर क्या हो ओ दीन जो दुश्मनन के ललकारी दो अल्लाह ये ललकार इन जालिमन के न वणी मुझे मौला शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस के पांच बारगाह में पूरी उम्मत की शिरकत की तौफीक अता। एडो मजमू आयो थे सब तुझ में उम्मीद रखी आया है अल्लाह असांजो वॾो सुवाल इहो थी रब असांखे माफ़ कर अल्लाह असांखे माफ़ कर माफ़ी जे क़ाबिल न आहियूं तभी माफ़ कर तू ॻाल्हाए करके माफ़ कंदो आहे तू मुजरिमनि खे माफ़ कंदो आहे तू 70 मज़लूम माउनि खां वधीक प्यार कर अल्लाह तू अॼु एॾो नाराज़ थी वई हे लॻो असांजो हज ई बंदि करे छॾे रमज़ान में एॾो नाराज़ थियो जो पंहिंजो काबो ई बंदि कराए तुझे हबीब जे रोज़े ते बि आशिक़ जी रश हे अल्लाह असांखे पंहिंजे ॾम रखूं अल्लाहुम्मा ला तक़्तुलना बिग़ज़बिक अल्लाहुम्मा ला तक़्तुलना बिग़ज़बिक अल्लाहुम्मा ला तक़्तुलना बिग़ज़बिक हे अल्लाह पंहिंजे ॾमर जे ज़रिए असांखे क़त्ल न फरमा वला तुलिकना बिअज़ाबिक असांजे कमज़ोर जिस्मन में तुझे अज़ाबन जे चबकन सण जी ताक़त कान्हे करीम रब ऐ 70 मज़लूम माउनि खां वधीक प्यार करण वारा मौला हे शाम जा सवाली आया थी अछिन ॾाढे वारा मासूम नौजवान हथड़ा कयूं वेठा
पीर सादिक जा सेठ शाम जा स्वाली खाली न मोटाईंदा मुंहिंजा मौला तू बि न मोटा असांजी वॾी सदा इहा थी असांखे माफ़ कर हे अल्लाह असांखे माफ़ कर माफ़ीअ जे क़ाबिल न आहियूं तॾहिं माफ़ कर केॾो वॾो मजमो आयो आहे मसदर सो गेट ते भरिजी चुको आहे हे अल्लाह ये सब तुझे रहमत जा उम्मीदवार सभिनी सां बख़्श चुमाओ न मदरसे की क़यामत आबाद साईं महमूद उमर जी उम्र में बरकत दे अल्लाह साईं जे बचड़नि खे दीन नसीब कर अल्लाहुम्मा सल्ली अला इसम मोहम्मदिन जिस्म मोहम्मदिन रूह मोहम्मदिन बलद मोहम्मदिन बिनासियत वजह वजीह मोहम्मदिन करीम मोहम्मदिन रहीम मोहम्मदिन शफीक मोहम्मदिन मौला जतरो टाइम दुनिया में रहे कलमी जे तमावर सा रहा पान जे घुराए रोड ते हुजूं अस्पताल में जिथे हुजूं ज़बान थे पाक कलम जारी फर आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल